नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मौसमियात खाते मूजिबि अंगारे जॾहिं मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम थधो ऐं ख़ुश्क रहंदो, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर, पंजाब ऐं इस्लामाबाद में मौसम झुड़ालू रहण सां गॾु बरसात ऐं जाबलू इलाइक़नि में बर्फ़बारी जो इम्कान आहे। वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में सुबुह जे वक़्तु ककर छायल रहिया, पर थधि जी शिदत में घटिताई रिकॉर्ड कई वई। सुबुह जे वक़्तु शहर जो गर्मी पद 8 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, जेको 13 सेंटीग्रेड ताईं वञण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि बरसात जी अकथी भी करे छॾी आहे। पंजाब सूबे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में अॼु मौसम झुड़ालू रहंदो, जॾहिं त कुझु इलाइक़नि में हल्की बरसात जो बि इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मौसम थधो ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान आहे। मौसमियात जे तर्जुमान मूजिबि कराची में ओचितो शुरू थींदड़ हल्की बरसात सबबि थधि में इज़ाफ़े जो इम्कान आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।